अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु दोस्त ठीकु हूंदा। अॼु मां तव्हांजे लाइ टे हिकु कमाल जूं ऐप खणी आयो आहियां जंहिंखे तव्हां गॾु हलाए करे अर्निंग करे सघो था। बिल्कुलु आसान आहिनि। सिर्फ़ु उन में लकी ड्रा जीअं थींदो आहे, 10 नंबर तव्हांखे उन में लॻाइणा आहिनि। को बि वॾो हिन में झंझट न आहे, को बि वॾो हिन में मसइलो न आहे। सिर्फ़ु तव्हांखे हर 10 मिंटनि खां पोइ लकी ड्रा थींदो आहे। उन में 10 नंबर तव्हांखे सिलेक्ट करणा आहिनि। जेके बि नंबर तव्हांजा लॻंदा उन्हनि जा तव्हांखे कॉइन मिलंदा, कॉइन डॉलर में कन्वर्ट थींदा। मुकमल तरीक़ो आहे, आसान आहे ऐं रियल आहे। हिन में को बि उहो न आहे त तव्हां सम्झो त को फेक। असां कॾहिं बि पंहिंजे चैनल ते फेक वीडियो ठाहियो कोन्हे, ईअं तव्हांखे ख़बर हूंदी। टई एपियूं हिक ई कंपनी जूं आहिनि, हिक ई जेको हिननि जो मालिक आहे हिकु ई आहे। ऐं हीअ टई एपियूं आहिनि जंहिंजी लिंक तव्हांखे मां डिस्क्रिप्शन में ॾींदुमि। सभ खां पहिरीं गिवे प्रीमियम जंहिं एप जो नालो आहे उहा तव्हांखे ॿुधायां। जीअं तव्हां ओपन कंदव त तव्हांखे मां ॾेखारियां त हिन में मुंहिंजो 1 लख कॉइन थी वियो आहे, जेको 1 लख कॉइन जो $1 थिए पियो, जंहिंजो तक़रीबन 200 रुपया पाकिस्तानी रक़म आहे। हीअ ॾिसो, 1 लख रुपया कॉइन आहिनि। हिन में तव्हांखे सिर्फ़ु नंबर सिलेक्ट कराइणा आहिनि, पर पहिरीं तव्हांखे मां विथड्रा करे ॾेखारियां थो ऐं बाद में तव्हांखे मां हिन ते कीअं नंबर लॻाइणा आहिनि उहे तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। त वॉलेट वारो ऑप्शन आहे हिन कुंड में, तव्हां हिन खे जीअं क्लिक कंदव त हिते ॾिसो मुंहिंजो जेको बैलेंस आहे $1 आहे। ऐं हिते ॾिसो त 1000 कॉइन ते $0.01 थिए पियो। ऐं त उहो तव्हांजो मसइलो आहे, जेतिरो तव्हां हिते हिन ते कमु कंदव ओतिरा कॉइन तव्हांखे मिलंदा। हिते खोड़ सारियूं ऐप आहिनि जंहिंमें तव्हां वॉलेट आहिनि जंहिंमें तव्हां पैसा कढी सघो था। AirTM आहे, पेयर आहे, कॉइनबेस आहे। मां AirTM सुठी आहे, हिन में तव्हांखे पैसा कढी ॾेखारींदुसि ऐं बाद में AirTM खां तव्हांखे जैज़ कैश या इज़ी पैसा में पैसा कढी ॾेखारींदुसि। कुझु बि न आहे करिणो, सिर्फ़ु AirTM हिते सिलेक्ट करिणो आहे। जंहिं बि तव्हां वॉलेट में कढणु चाहियो, मां AirTM में सिलेक्ट कंदुसि। तव्हां हिते AirTM खे सिलेक्ट कजो, पर पहिरीं तव्हांखे मां AirTM ऐप जी जेका आहे उहा ओपन करे ॾेखारियां त ओपन उहा कीअं आहे। उहा ओपन मां हीअ आहे जेका ओपन कयां थो, पासवर्ड लॻाईंदुसि, ओपन कंदुसि। हीअ तव्हां अगरि अकाउंट न आहे ठहियलु त हिन ते ठाहे छॾियो। हिन जी बि डिस्क्रिप्शन में लिंक मां ॾींदुसि तव्हांखे, तव्हां उते वञी करे हिन खे ऐप खे डाउनलोड करे अकाउंट ठाहियो। ठीकु आहे, हीअ ओपन आहे। मूं वटि हिन में को बि बैलेंस न आहे फ़िलहालु। मां हाणे तव्हांखे जेको आहे त हुन साॻी जेका गिवे ऐप हुई उन में तव्हांखे जेको आहे त ॾेखारींदुसि कमु विथड्रा करे। वॾो को कमु न आहे, हिन में सिर्फ़ु Gmail ID हणणी आहे बसि, ऐं तव्हांजो विथड्रा थी वेंदो। विथड्रा हिन में 10 मिंटनि 15 मिंटनि में तव्हांखे विथड्रा हिन में मिली वञे थो। को बि हिन में वॾो टाइम नथो लॻे। ATM सिलेक्ट करण खां बाद में हाणे तव्हांखे हेठि Gmail जेका ईमेल वारो ऑप्शन आहे, हिते तव्हांखे ईमेल लॻाइणी आहे। मां पंहिंजी ईमेल लॻाई आहे ऐं हेठि तव्हांखे जेको बि बैलेंस आहे तव्हां हिन में घटि $0.19 त वॾी कमाल जी शइ त इहा आहे त हिन में तव्हां $0.19 खां वठी विथड्रा करे सघो था। मुंहिंजो त $1 थी वियो आहे, तव्हां हिन में $0.19 बि हिन में विथड्रा करे सघो था। हेठि तव्हांखे डॉलर लॻाइणो आहे, मुंहिंजो $1 आहे त मां $1 लॻाईंदुसि। ॿियो हिन खां बाद में कुझु बि न आहे, सिंपली विथड्रा वारे ऑप्शन खे हणंदुसि त मुंहिंजो हीउ विथड्रा लॻी वेंदो ऐं तक़रीबन इनशाला 10-12 मिंटनि में मूंखे विथड्रा हिन जो मिली वेंदो। हिन विथड्रा वारे ऑप्शन खे जीअं क्लिक कंदासीं, कंफर्म कंदासीं त असांजो विथड्रा पेंडिंग में लॻी वेंदो। हीअ सक्सेसफुली तव्हां ॾिसो हीअ ऑप्शन अची वियो आहे। हीअ असांजो डॉलर जेको हिकिड़ो हुयो कटिजी वियो आहे ऐं इनशाला असांखे 10-15 मिंटनि में हीअ विथड्रा मिली वेंदो। ऐं हुन सां गॾोगॾु जेसि ताईं असांजो विथड्रा लॻे थो तेसि ताईं मां तव्हांखे ॿियूं जेकियूं बक़ाया आहिनि एपियूं आहिनि उन्हनि ते कीअं कमु कजे उहो बि मां तव्हांखे सम्झायां थो। हीअ जेसि ताईं असांजे विथड्रा अचे थो तेसि ताईं असां थोरो वेट कयूं था। हाणे हिन जेकी ऐप में जंहिंमें विथड्रा कयोसीं असां, हिन में कमु कीअं करिणो आहे त कमु ईअं करिणो आहे, तव्हांखे हिते इनवाइट कंदव त इनवाइट जा बि तव्हांखे कॉइन मिलंदा। हाणे हिते टाइम पूरो थियण वारो आहे। टाइम पूरो थियण खां अॻु में तव्हांखे हिते नंबर सिलेक्ट करणा आहिनि। हीअ मथे बि तव्हांखे हिते बि नंबर सिलेक्ट करणा आहिनि। जॾहिं तव्हां हिन गेम खेॾंदा रहंदव, हीअ 15 गेमियूं खेॾंदव हेठियूं, त मथों ऑप्शन बि खुलंदो ऐं हेठों ऑप्शन बि तव्हां खेॾी सघो था। टाइम पूरो थियण खां पहिरीं तव्हांखे हिते नंबर सिलेक्ट करणा। ओपन करण खां पोइ हिते तव्हांखे हीअ जे नंबर आहिनि कहिड़ा बि तव्हां 10 नंबर सिलेक्ट करे सघो था। सिलेक्ट करे सबमिट वारे ऑप्शन खे हणंदव ऐं तव्हांजा हीअ जेका नंबर लॻी वेंदा ऐं 10 मिंटनि खां पोइ हीअ लकी ड्रा थींदो। जेके बि तव्हांजा नंबर सिलेक्ट थिया ओतिरा तव्हांखे कॉइन मिलंदा। हीअ एड अची वियो आहे, एड खे तव्हां ॾिसणो पवंदो। तव्हां ॾिसो, तव्हां बि ॾिसजो, असांखे बि ॾिसणु ज़रूरी आहे।
इनखे मां ख़त्म थिए ऐड। ठीक है, ये नंबर असां सिलेक्ट थी विया। इन ऐप में बस इहो कम है, इन सां ॿी का बि ना है। इनवाइट वारो ऑप्शन है, तो अगर कंहिं दोस्तन के इनवाइट कंदो तो उन ते 1000 2 3000 ताईं कॉइन तव्हांखे मिली वेंदा। ठीक है दोस्तों, आसान है, रियल है, इन में को भी उन में ना है। इतने इनवाइट वारो ऑप्शन है, शेयर वारे ऑप्शन के तुम जी क्लिक कंदो तो जैसे तव्हांजो दोस्त इनवाइट ते लिंक ते अकाउंट ठाहींदो तो तव्हांखे 1000 कॉइन मिलंदो। जॾहिं हू 3000 कॉइन ठाहींदो तो तव्हांखे 5000 कॉइन मिली वेंदा। ठीक है दोस्तों, इन ऐप जो कम तव्हां सम्झी वियो। हाणे जेकी बकायूं ॿ ऐपियूं आहिनि उन्हनि जो बि कमु तव्हांखे मां सम्झायां, उहो बि नई वांगुरु आहे, छो जो हिकु ई कंपनियूं आहिनि, ॿई टई, इन में को भी वॾो ना आहे। ATM में असां ॾिसूं, असांजो अञा ताईं जेको विथड्रा लॻायोसीं उहो आयो आहे या न आयो आहे, पर फ़िलहाल शायदि अञा ताईं असांखे न मिलियो आहे, त अञा वेट कंदासीं असां हिन में, थोड़ो इंतज़ार कंदासीं। पर दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं असांजे वीडियो खे लाइक ज़रूरु कयो। खोड़ सारा दोस्त वीडियो त ॾिसंदा आहिनि पर लाइक न कंदा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं जेके नवां आहिनि चैनल के सब्सक्राइब कनि। जेके ॿियो ऐप आहे उहो बि इन ई वांगुरु आहे, सेम टू सेम आहे, ॿई नंबरनि जो आहे, गिव ए नंबर जीअं ऐप जो नालो आहे, उनखे बि ईअं तव्हां ओपन कंदो। ओपन करण खां बाद में तव्हां जीअं ओपन थींदी, ठीक है, हे ॾिसो प्ले नाउ वारो ऑप्शन आहे, हिते भी टाइम पूरे थियण खां अॻु में 10 मिनट टाइम हूंदो आहे, पूरे थियण खां अॻु में तव्हां हिते तव्हां नंबर हणी करे हिन में कमु कयो। हिन में मुंहिंजा 17000 कॉइन मौजूदु आहिनि, यानी 0.17 जेके आहिनि उन ई वांगुरु आहे। तव्हां हिनखे नंबर लॻायो, हिते भी तव्हां शेयर कंहिंखे करे सघो था। हिते $0.17 आहिनि, हिन में जॾहिं मुंहिंजा 0.19 थींदा त मां हिन में कढी सघां थो। 2000 कॉइन मूंखे अञा वधीक हिन में करणा आहिनि। सिंपल इहा, हिन में भी तव्हां जीमेल हणी करे डॉलर हणी करे विथड्रा वारो ऑप्शन कंदो त ही तव्हां वटि विथड्रा लॻी वेंदो। साॻियो तरीक़ो आहे, कोई भी मुश्किल कमु न आहे। तव्हां हीअं कयो त ये टई ऐपियूं गॾु हलायो, इनशाला सुठी अर्निंग इन में तव्हां कंदो। ठीक आहे, वधीक वरी ॿी ऐप आहे, सोशल ऐप आहे, हीअ फेसबुक वांगुरु आहे। हिन में तव्हांखे फ़ोटू कंहिंजा लाइक कंदो भी तव्हांखे कॉइन मिलंदा, ऐं कंहिंजा जेको आहे त पंहिंजा फ़ोटू रखंदो को, अगर तव्हांजे फ़ोटुनि खे लाइक कंदो भी तव्हांखे कॉइन मिलंदा। हीअ सितारे वारो ऑप्शन आहे, हीअ मथे ॾिसो 30,000 मूं वटि कॉइन आहिनि ऐं 14,000 डॉलर आहिनि। हीअ कॉइन तव्हां डॉलर में कन्वर्ट करणा आहिनि, तव्हांखे कन्वर्ट भी मां तव्हांखे सेखारींदुसि। हीअ ॾिसो, मां कंहिं सितारे खे जीअं हयो त 50 कॉइन जमा थिया। हर लाइक ते तव्हांखे 50 कॉइन मिले थो। कंहिं भी फ़ोटू खे तव्हां लाइक कंदो तव्हांखे 50 कॉइन मिलंदो। हीअ चवंदा प्रोफाइल वारे ऑप्शन में, हीअ ॾिसो जीअं हिते टाइम लिखियल आहे, टाइम पूरो थींदो तव्हां हिते पंहिंजी तस्वीर अपलोड कंदो। जेके भी तव्हांजी तस्वीर ते लाइक कंदा त तव्हांखे उन जा कॉइन मिलंदा। हीअ टाइम पूरे थियण खां अॻु में तव्हां हिते पंहिंजी तस्वीर नथा रखी सघो। हाणे कॉइन जेके आहिनि तव्हां डॉलर में कन्वर्ट कीअं कंदो, हीअ विथड्रा वारो ऑप्शन आहे, हिनखे तव्हां क्लिक कंदो। हेठि ॾिसो त मैक्स वारो ऑप्शन आहे, माना जेके भी मुंहिंजा कॉइन आहिनि उहे मां कन्वर्ट करणु चाहियां थो। हिन में 10,000 कॉइन ते $0.1 आहे, $0.01। हीअ मां मैक्स कंदो, जीअं टोटल मुंहिंजा 30,000 कॉइन जेके आहिनि $0.03 थियनि पिया। हिते जेके जमा थींदा मां हिनखे कन्वर्ट कंदुसि। मुंहिंजा मथे 14 आहिनि ऐं कन्वर्ट करण खां पोइ 17 थी वेंदा। सक्सेसफुली 17 थी विया असांजा, ही कन्वर्ट थी विया। ॾिसो ईअं ई कमु करिणो आहे। ऐं इन खां पोइ ही विथड्रा, अगरि तव्हांखे $17-19 थी था वञनि 0.19, त तव्हां ही विथड्रा साॻियो तरीक़ो आहे उनजो ई, ATM खे टिक करे जीमेल हणी करे डॉलर हणी करे तव्हां विथड्रा कंदव। इहो ई साॻियो तरीक़ो आहे, आसान आहे, कोई भी न वॾो मुश्किल न आहे। फ़ोटो लाइक कंदा वञो, तव्हांजा कॉइन जमा थींदा वेंदा। दोस्तों, हिते तव्हां कंहिंखे मैसेज कंदो भी तव्हांखे कॉइन मिलंदा, कंहिंखे कमेंट कंदो भी तव्हांखे कॉइन मिलंदा, मतिलबु हर तरह सां तव्हांखे हिते कॉइन मिली वेंदा। त मां हाणे पंहिंजे वीडियो को थोरो बंदि कयां थो। ॾिसूं त तक़रीबन असांखे घणे टाइम खां पोइ हीअ जेको आहे असांखे मिलनि था विथड्रा। तक़रीबन 10-12 मिंट थिया आहिनि, मूंखे विथड्रा मिली आहे। जीमेल मूंखे आई आहे ATM जे हवाले सां। हीअ ॾिसो गिवे वारनि जे हवाले सां मूंखे ईमेल जी आई आहे। इहा ईमेल त तव्हां वटि डॉलर जेको हिकु हुयो तव्हांखे उहो तव्हांजे ATM अकाउंट में जमा थी वियो आहे। हाणे असां ATM ऐप खे खोलियूं त ॾिसूं त असां वटि ही डॉलर पुॻो आहे या न पुॻो आहे, त असां चेक कयूं था। ओपन कयूं था हिनखे,
त हीउ ॾिसो असां वटि हिते बि रिसीव्ड वारो ऑप्शन आयो आहे, $1 असांखे हिते मिली वियो आहे ATM में। असां इनखे हाणे जैज़ कैश में बि कंदासीं, ईज़ी पैसा में बि तव्हांखे मां कढी ॾेखारींदुसि। हिते ई आसान आहे। हीउ मूं वटि तक़रीबन 8 मिंट थिया आहिनि, मूं वटि अची वियो आहे। हिते अकाउंट में बि असांजो $1 जमा थी वियो आहे ऐं जंहिंजी रक़म 198 आहे, पर हिन में कुझु टैक्स कटियो आहे हिननि ATM वारनि। ठीकु आहे, हाणे तव्हांखे इन मां अगरि ईज़ी पैसा में कढणा आहिनि त हीउ विथड्रॉ वारे ऑप्शन खे तव्हां क्लिक कंदव। क्लिक करण खां पोइ ईज़ी पैसा असां हीउ ऑप्शन आहे हिन खे क्लिक कंदासीं। ठीकु आहे, क्लिक करण खां पोइ मथे जेको आहे दादा 2 ऑप्शन ईंदा। हिकिड़ो ऑप्शन में तव्हां जेको डॉलर हणंदव, जेतिरा तव्हां कढणु चाहियो था। असां वटि त $1 मौजूदु आहे, हिते असां $1 ई हणंदासीं ऐं जेतिरा तव्हां कढी सघो कढणु चाहियो $1 हयोसीं, जंहिंजी हेठि रक़म इहा ई थिए पई, छो जो कुझु हिननि टैक्स कटियो हुयो, हाणे हिननि बकाई रक़म इहा रखी आहे। इन खां बाद हेठि ॾिसो नेक्स्ट जो ऑप्शन आहे, हिनखे तव्हां क्लिक कंदव। करण खां पोइ मथे 2 ऑप्शन आहिनि, येस और नो जो, तव्हां येस वारे ऑप्शन खे क्लिक कंदव ऐं सबमिट रिक्वेस्ट खे तव्हां क्लिक कंदव। कुझु टाइम तव्हांखे सब्र कंदव, हीअ पाण ई कंहिं न कंहिं एजेंट सां कनेक्ट थींदो ऐं को न को माण्हू तव्हां सां कनेक्ट थींदो, जेको तव्हांजे अकाउंट में पैसा ॾींदो ऐं तव्हां हुनखे डॉलर हितां कंफर्म कंदव त हिक ॿिए ॾिया मिली वेंदा, तव्हांखे पैसा मिली वेंदा, हुनखे डॉलर मिली वेंदा। थोरो टाइम सब्र कयूं था। इन सब्र जे दौरान तव्हां दोस्तनि खे बार बार गुज़ारिश त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो ऐं असां तव्हांजे लाइ महिनत करे वीडियो खणी ईंदा आहियूं। हीअ असांजो दोस्त कनेक्ट थी वियो आहे, मोहम्मद खुरम शाकर नालो आहे। हीअ असांखे हाणे डॉलर ॾींदो ऐं जॾहिं असांखे पैसा ॾींदो, जॾहिं असांजे अकाउंट में पैसा जमा थी वेंदा त असां हीअ कंफर्म वारो ऑप्शन आहे उहो हणंदासीं। हिन सां असां ॻाल्हाए बि सघूं था। हिन खां मां मैसेज कयां पियो, मैसेज कंदासीं। हीअ ॾिसो हेठि कंफर्म वारा, अगरि तव्हांजे अकाउंट में पैसा अची वञनि त कंफर्म रिसीव्ड वारे ऑप्शन खे तव्हां हणंदव त तव्हांजा डॉलर कटिबा, न त ईअं तव्हांजा न कटिबा। बिल्कुलु सही आहे, जॾहिं तव्हांजे अकाउंट में अची वञनि त पोइ तव्हां कंफर्म कयो त बहितर आहे। हिनखे मूं हाय लिखियो आहे ऐं मां हिनखे मैसेज कंदुसि त पैसे सेंड करो। जीअं हिनखे मैसेज वेंदो हू मूं पे मैसेज करणु ज़रूरी न आहे, उहो ईअं ई करे वेंदो, पर जल्दी करे मैसेज करण जो मतिलबु इहो आहे त जल्दी कंदो। ऐं हीअ असांखे हाणे अकाउंट में ईज़ी पैसा अकाउंट में पैसा मोकिलींदो, हिनखे मूं मैसेज कयो आहे। जीअं मां ईज़ी पैसा में ऐप में चेक कंदुमि, अगरि मूं वटि पैसा आया आहिनि त पोइ मां हिनखे कंफर्म कंदुमि, जीअं मुंहिंजा डॉलर हिन ॾे हलिया वञनि। ठीकु आहे दोस्तो, कुझु थोरो असां इंतज़ारु कयूं था ऐं ॾिसूं था त असांजी घणी देरि में ही मोकिले थो दोस्त। इंशाल्लाह जल्दी मोकिलींदो। कंफर्म असां फ़िलहालु हिनखे नथा कयूं। ठीकु आहे दोस्तो, हीउ ॾिसो मूं हुनखे मैसेज कयो आहे। असां ईज़ी पैसा अकाउंट बि चेक कयूं त असांजे पैसा आया या न आया। असां ईज़ी पैसा ऐप में मां वञा पियो, हिनखे कट कंदुसि। पासवर्ड हणी करे मां ऐप खे खोलियां पियो। खोलियूं त ॾिसूं त असांजे पैसा अचनि पिया या न पिया अचनि। असां पासवर्ड शायदि सही न लॻो, ॾिसो। अच्छा, पासवर्ड हणण सां ई ट्रांजेक्शन सक्सेसफुली, माना हुन मोकिले छॾिया आहिनि। हेठि ॾिसो $173 हिननि असांखे मोकिले छॾियो आहे, अकाउंट में अची वियो आहे। हाणे असां दिलजाए सां असांखे पैसा मिली विया। हाणे असां साॻी ATM वारी मैसेज बि अची वियो, साॻी असां ATM वारी ऐप में वञी करे उहे कंफर्म वारो ऑप्शन खे असां क्लिक कंदासीं त जीअं हुन वटि पैसा डॉलर जेको हुयो असांजो हुन ॾे वञे। जेसिताईं असां कंफर्म न कंदासीं हुन ॾे डॉलर न वेंदो, छो जो असां हाणे मां हिनखे मैसेज कयो आहे ओके, त मूं वटि पैसा अची विया। हाणे जेको आहे त कंफर्म मां कंदुसि त हुन ॾे मुंहिंजो डॉलर हलियो वेंदो। ठीकु आहे दोस्तो, उमेदु आहे तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो।